जय झूलेलाल। अॼु तारीख़ 25 जुलाई 2020। चालीहो विर्त ॾहों। झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। बादशाह मिर्ग शाह पंहिंजे कट्टर दरबारीनि वारी नापाक सलाह ते हली सिंधी हिंदुनि खे जुदा जुदा नमूने हैरान ऐं परेशान करण जो फरमान जारी कयो हो। उन वक़्तु पिणु सिंधी हिंदुनि जे धंधो वापार करण जी सूझबूझ सां ॿियनि खे ॾाढी तकलीफ़ हुई। उहे सही न सघंदा हुआ। सिंधियुनि खे वापार में न पहुची सघण जे करे अमीरनि बादशाह खे सिंधी हिंदुनि जे ख़िलाफ़ भड़कायो हो। पर पोइ बि राखो राखण हार बणी मथे ते ॻाढ़ो तिलक धारण करण वारे लाल सभिनी जी रक्षा कई आहे। अहिड़े कमल जे गुल जी पतड़ियुनि वारियूं अखिड़ियुनि वारे झूलण खे वरी वरी नमन। आयो लाल सभई चओ झूलेलाल।